सिंधु दरिया ते डेम अॾण खिलाफ यूथ एक्शन कमेटी पारां घोटकी में बुख हड़ताल कई वई। घोटकी प्रेस क्लब आडो सिंधु नवाज़ घांगरो, हम्ज़ चांडियो, नसरुल्लाह कलाती, अयाज़ खान शर ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में अलामती बुख हड़ताल कई वई, जंहिंमें सियासी समाजी माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते अॻवाणनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त डेम सिंधी क़ौम ऐं इंडस डेल्टा जी तबाही जो सबबु बणिजंदो। हुननि चयो त सिंधु दरिया में अॻी पाणी नथो अचे, जंहिं करे बदीन ऐं ठटे जी लखे एकड़ ज़मीन समुंड गिड़काए वियो आहे। उन बावजूद सिंधु दरिया ते डेम ठाहिण जूं तैयारियूं कयूं पियूं वञनि। असां सिंधी माण्हू कॾहिं बि को बि डेम, चाहे उहो कालाबाग डेम हुजे, उहो भाषा डेम हुजे, सिंधु दरिया ते को बि डेम असां क़बूल न कंदासीं। इहो इर्सा जो जेको 91 खां जेको सिंध दुश्मन रवैयो रहियो आहे, तव्हां ॾिसो उहो बि ज़बरदस्ती असांजे मुआइदो पाणी जो कयो वियो, उहो बि असांजे मड़ियो वियो, पर उन ते बि उन्हनि अमल न कयो। ऐं हाणे ही जॾहिं हेॾो वॾो डेम ठाहिनि था, जेको बि दुनिया में वॾा डेम इनखे मना कयो वियो आहे, त उहे भई नुक़सानकार आहिनि इन्वायरमेंट लाइ, इको सिस्टम लाइ, क्लाइमेट लाइ, त पोइ तव्हां वॾा डेम खरबे रुपया ख़र्च करे छो था ठाहियो? इहो सुभाणे असांखे टैक्स मां पहिरियों करिणो पवंदो। असांखे सिंधु दरिया मथां को बि डेम नामंज़ूर आहे। जेकॾहिं तव्हां इन पंहिंजे हरकत खां बाज़ न आया त सिंधी क़ौम तव्हांजा रोड रस्ता सभु बंदि कंदी। डैम के खिलाफ असो एहतजाज आहे। सिंधु दरिया ते असांखे को बि डैम मंज़ूर न आहे। इन जे लाइ असां पूरी सिंध में निकिता आहियूं। पहिरियों लाड़काने में हुयो असांजो एहतजाज, हाणे घोटकी में आहे, उनखां पोइ असांजो सखर में आहे, नवाबशाह, बदीन। डेमनि जूं साज़िशूं हींअर खां न बल्कि 1992-90 खां वठी इहे थींदियूं रहनि थियूं, जेके असांजे माना मौत जे बराबरि आहिनि डेम। उहे सिंधी क़ौम कॾहिं बि क़बूल कोन कंदी। उन जे लाइ असांखे एहतजाज छा पर जेलनि में वञिणो पए, गोलियूं खाइणियूं पवनि। सिंधी क़ौम जा ॿार औरतूं मर्द पोड़ा उहे तयारु आहिनि, पर डेम कंहिं बि सूरत में असां पंहिंजी धरती मथां, पंहिंजे इंडस जे मथां, पंहिंजे दरिया जे मथां क़बूल न कंदासीं। हुननि चयो त पूरी दुनिया वॾनि डेमनि खे रद्द करे छॾियो आहे, पर असां वटि डेम ठाहिण लाइ खरबे रुपया लॻाया पिया वञनि। सिंध जी ग़रीब आवाम आहे जेका 80% हले थी हिन ते, ज़राए ते थी हले। सुभाणे अगरि डेम ठहंदो पाणी त पोइ सिंध खे मिलंदो ई न, सिधी ॻाल्हि आहे। अॻवाणनि चयो त डेम ठाहिण जो शोशो बंदि न कयो वियो त यूथ एक्शन कमेटीअ पारां सखर, बदीन, हैदराबाद, ठट्टो ऐं कराचीअ में एहतजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk